जय झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, सिंधी समाज जे द्वारा कुछ माण्हुनि जा असां वटि लेटर आया आहिनि त कुछ माण्हुनि जा फ़ोन आया आहिनि। विषय आहे सिंधी पंचायत ऐं कुछ सिंधी संस्थाउनि जे बारे में कि उहे चंदो त वठी था वञनि पर कार्य नथा कनि। कार्य यानी कि न को त पूरी तरीक़े सां भगवान श्री झूलेलाल मंदिर जो विकास था कनि ऐं न कोई कंहिं ग़रीब गुरबे जी को मदद कजे उहे था कनि। त अॼु हिन ते विस्तार सां ॻाल्हाईंदासीं कि आख़िर सॼो मांजरो छा आहे ऐं छो था ईअं कनि। त दोस्तों, सभिनि खां पहिरीं त ॻाल्हि हीअ आहे कि कहिड़ी बि को सिंधी पंचायत आहे या संस्था आहे त कानूननि पहिरीं त उहा रजिस्टर्ड हुजणी घुरिजे। ॿी ॻाल्हि आहे कि उन जा बैंक में खाता बि हुजणा घुरिजनि। टी ॻाल्हि, उन जी हर साल ऑडिट रिपोर्ट ठही करे वञणी घुरिजे जंहिंसां कि हिकिड़ो टाइटल त क्लियर थिए कि पंचायत पूरी तरीक़े सां ईमानदार ऐं पंहिंजो कार्य महिनत सां करे पई, ईमानदारी सां करे पई। पर कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेका पंचायत जे नाले ते पैसो खणी था अचनि बाज़ारि मां, भगवान श्री झूलेलाल जे नाले सां पैसो था खणी अचनि ऐं उनखे सही जॻह ते न लॻाए करे पंहिंजा घर था भरनि। बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। भॻवान खे धोखो ॾेई करे आख़िर केसि ताईं भॼंदा। चवंदा आहिनि न, करणी भरणी हिते ई आहे। तव्हां माण्हुनि खां त लिकाए था सघो इहे ॻाल्हि, पर छा हुन ईश्वर खां लिकाए सघंदा? हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं ईश्वर जे दर ते तव्हांजे हिन फर्जीवाड़े जो बि हिसाबु किताबु थींदो। पर सभई ॻाल्हियूं पाण ईश्वर जे मथां नथा छॾे सघूं। सभिनि खां पहिरीं त जेका दानदाता आहिनि उहे पूरो अधिकार था रखनि कि पंचायत खां ऐं सिंधी संस्थाउनि खां हिसाबु घुरनि कि आख़िर असांजो ॾिनल दान किथे लॻायो अथव ऐं कहिड़े व्यय में ख़र्चु कयो अथव, अर्थात तव्हां कहिड़े कार्य में ख़र्चु कयो अथव। ऐं इहो बि पुछोनि कि मिनट्स ऑफ मीटिंग, मतिलबु तव्हांजी पंचायत जी या तव्हांजी संस्था जी मीटिंग कॾहिं कॾहिं थी थिए ऐं उन में छा निर्णय थिया आहिनि ऐं छा लेखो जोखो आहे उन्हनि जो। इहो पूरो दानदाता खे अधिकार आहे। हिन लाइ करे को मुखी पंच मना नथो करे सघे, को संस्था जो अधिकारी मना नथो करे सघे। तंहिंखां पोइ जीअं साल पूरो थींदो आहे त हिकिड़ी AGM जी मीटिंग थींदी आहे जंहिंमें सॼी आम जनता सिंधी समाज जी एकत्रित थींदी आहे ऐं उन समक्ष मुखी बीह करे पंहिंजा बई खाता रखंदो आहे ऐं पंहिंजा हिसाब किताब रखंदो आहे। त तव्हां इन ॻाल्हि खे नोट करो कि छा तव्हांजे क्षेत्र जा मुखी इन प्रकार सां कनि पिया, छा तव्हांजे समक्ष पंहिंजा बई खाता, पंहिंजा रोकड़ इत्यादि सभु पधरा कनि पिया। जे अगरि न त इशारे में सम्झी वञो कि छा घोटालो आहे। हिते दाल में कारो कान्हे, हिते दाल ई कारी आहे। दोस्तों, अॼु जे ज़माने में सभु थोरा घणा त पढ़ियल आहिनि, केरु वधीक त केरु थोरो घटि। त पंहिंजे अधिकारनि खे सम्झो ऐं जागो सिंधी जागो। पंहिंजी महिनत जी कमाई अहिड़नि माण्हुनि जे पेटनि में न विझो जेका पंहिंजा घर भरनि। त असांजे चैनल जे माध्यम सां असां इहे ई चईंदासीं कि सावधान रहो, सतर्क रहो ऐं अहिड़े मुखी पंचनि ते ख़ासि निगाह रखो जेका चंदा था खाइनि। उन अगेंस्ट तुरंत सां तुरंत कार्रवाई करो। असां वटि कुझु कागर आयल आहिनि कंहिं पंचायत जे बारे में, कुझु पंचायतूं आहिनि जंहिंजे बारे में असां वटि कारा चिठा आया आहिनि। उहे बि असां जल्द सां जल्द असांजे चैनल जे माध्यम सां उन्हनि खे असां बेनक़ाब कंदासीं। तेसि ताईं तव्हां जुड़ियल रहो सिंधी समाचार राजस्थान सां गॾु। जय झूलेलाल। सतनाम साखी।